अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां ॿिए मरहले जी टेस्ट 29 अक्टूबर 2023 ते थी गुज़री, जंहिंजी रिज़ल्ट जेको आहे हींअर अनाउंस कई वई आहे त तव्हां पंहिंजी रिज़ल्ट चेक करे सघो था सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सर्विस जी वेबसाइट ते, जंहिंजो URL आहे sutc.usin.edu.pk। जीअं ई तव्हां URL सर्च कंदा sutc.usin.edu.pk तव्हांखे जेको आहे ही इंटरफेस शो थींदो। इन ते ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त प्री एंट्री टेस्ट फॉर दी एडमिशन टू बैचलर डिग्री प्रोग्राम 2024 यूनिवर्सिटी ऑफ सिंध हेल्ड ऑन 29 अक्टूबर 2023 जी जेको आहे रिज़ल्ट अनाउंस थी चुकिया आहे। इनखे तव्हां हिन रिज़ल्ट सेक्शन में अची करे ऐं हिते जीअं ई तव्हां सिलेक्ट कंदा, पहिरियां तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे सेकेंड डे जो, ऐं हितां तव्हांखे सीट नंबर घुरंदो। जीअं ई तव्हां पंहिंजो सीट नंबर लॻाईंदा तव्हांखे तव्हांजी रिज़ल्ट शो कंदो। फॉर सपोज़ जीअं हीअ असां हिकु रैंडम सीट नंबर लॻायो आहे ऐं हिन जी ही रिज़ल्ट अची चुकी आहे त हिन जेको आहे 64 मार्क्स खयूं आहिनि। ईअं ई तव्हांखे पंहिंजी रिज़ल्ट शो थींदी। उमेद था कयूं त तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां जेको आहे सेकेंड डे जी रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल ते लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।